उडेरोलाल स्टेशन ॻोठ ताहिर हिंगोरो में उडेरोलाल स्टेशन थाने जे एसएचओ मंज़ूर लाखे जे सहाफ़ी गुलाम मोहम्मद हिंगोरो जे घर ते चढ़ाई, चादर ऐं चौदीवारी तकदुस पामाल कंदे औरतुनि ऐं मासूम ॿारनि ते सख़्त तशदुद करण खां पोइ उते मौजूद सहाफ़ी गुल मोहम्मद हिंगोरो खे बिना जवाज़ गले मां झले ज़बरदस्ती चोरनि वारो वर्ताव रखंदे पुलिस मोबाइल में खंभे खंयो। जॾहिं त सहाफ़ी जे एहतजाज दौरान एसएचओ खेसि कुझु पंधु खंभे खणी वञण खां पोइ खेसि तशदुद जो निशानो बणाए छॾे ॾिनो। अहिड़े अमल ख़िलाफ़ सहाफ़ी गुल मोहम्मद हिंगोरो जी अॻुवाणी में ॻोठाणनि सामाणो हिंगोरो, वक़ार हिंगोरो, जावेद हिंगोरो, अली शेर, सजाद हिंगोरो, गोस बख्श हिंगोरो ऐं ॿियनि प्रेस क्लब उडेरोलाल स्टेशन अॻे एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते गुल मोहम्मद हिंगोरो ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु पीपल्स पार्टी अॻुवान नवाज़ ख़ासखेली खां मुबीना फुर थियण वारे मामले खां पोइ उन्हनि खोजी कुता घुराए फोरुअनि जा पेरा खयां, जंहिंखां पोइ खोजी कुता असांजे पाड़े में घर ते अची बीठा, जंहिंखां पोइ पुलिस बिना जवाज़ फुर जे मामले खे जवाज़ ॼाणाईंदे मुंहिंजे घर में दाख़िल थी चादर ऐं चौदीवारी तकदुस पामाल कंदे घर भातियुनि समेत मूं मथां सख़्त तशदुद कयो। जॾहिं त मूं एसएचओ खे चयो त आउं सहाफ़ी आहियां, पर हुन जे बावजूदु मूंखे गले मां झले पुलिस मोबाइल में खंभे खंयो, कुझु पंध अॻिते मूं मथां सख़्त तशदुद करे छॾे ॾिनो। ॿिए तरफ़ उडेरोलाल प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि पुलिस जे अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद, एसएसपी मटियारी खां मुतालबो कयो आहे त सहाफ़ी जे घर मथां बिना जवाज़ चढ़ाई कंदड़ एसएचओ मंज़ूर लाखे ख़िलाफ़ सख़्त क़दम खणी खेसि मुअत्तल कयो वञे। ॿी सूरत में सॼे ज़िले जा सहाफ़ी एहतिजाज कंदा। गुल मोहम्मद हिंगोरो, सिंध सोशल न्यूज़, मटियारी।